जी नेपाल जा पुल जे भरिसां बीठा आहियूं, जिते जेको रोड़ी केनाल जा कपर जेके आहिनि ॿई उहे इंतिहाई जेको कमज़ोर थी चुका आहिनि, जंहिंजे करे कंहिं बि वक़्तु वॾे घारे पवण जा हिते इम्कान ज़ाहिर कया पिया। ऐं अञा बि खाद हणे थो पियो, हिन खे पथर विधा वञनि ऐं पहिरो बि रखियो वञे त असांखे राति ॾींहुं निंड न आहे कोन कयोसीं। सरफ रुगूं ॿ वण कपे ॿ बुर ऐं उहे विधा अथनि, ॿियो कुझु बि न कयोसीं। हिकिड़ी मन अहिड़ी ठाहे छॾी अथनि। उन्हनि जा फसल बि तबाह थींदा, घर बि तबाह थींदा ऐं जानी माली नुक़सानु थींदा। जेको आहे सो अञा ताईं को बि अमलदार न पहुतो आहे हिन में ख़तरो आहे असांखे, ऐं राति ॾींहुं हिते असां परेशान आहियूं। हिन जी को मरामत कराए वञे। हज़ारें एकड़ ज़मीन हींअर ख़तरे हेठां आहिनि। जानियूं इंसानी जान करोड़नि रुपयनि जो नुक़सानु जेकॾहिं थी थो वञे त पोइ उनखे केरु भरींदो। उन लाइ सरकार खे घुरिजे त संजीदगीअ सां इनखे ॾिसे ऐं हिते खानापूरी करण बजाए पथरनि जो जेको आहे सो बंदोबस्तु कयो वञे, पथर हया वञनि। बराए महिरबानी करे पथर विधो वञे, मिटी विधी वञे, 8-10 बबूरनि जा वण विझी विया आहिनि, कुझु बि न विझी विया आहिनि। असांखे निंड कान्हे का। तव्हां आबादकारनि ॻोठाणनि इलाही इलाइक़े जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु इहो त आबपाशी खाते जी इंतिहाई जेका लापरवाही आहे, जंहिंजे करे हीउ जेको रोड़ी केनाल जा जेके कपर आहिनि उहे कमज़ोर आहिनि। आला अमलदारनि वटि दायो आहे, पर हिते केर बि दाद रसी करण लाइ तयारु न आहे। हिन में फयाज़ शेख सां गॾु गुलाम सिंह चांग, सिंध टीवी न्यूज़ हिंगोरा।